नाज़रीन अवां ख़बर शेयर कंदालूं। दरिया खान मरी मां रिपोर्ट कर रहा है अब्दुल रहमान राजपूत, सेठ हाजी अब्दुल हन्नान अंसारी ऐं सेठ अब्दुल रऊफ़ अंसारी गुलाम रसूल मरी सां ज़मीन वार तकरार जो रईस वाहिद बख्श जमाली वटि फ़ैसिलो थियो, जंहिंमें यूसी चानारी जे चेयरमैन रोशन अली शाह, सिटी दरिया खान मरी चेयरमैन हाजी मोहम्मद इब्राहिम ब्रोही ऐं रईस अब्दुल लतीफ़ ॾाहरी पिणु मौजूद हुआ। गुलाम रसूल मरी जेका ऑडियो ऐं वीडियो असांजे ख़िलाफ़ हलाई हुई उन बाबति पाबंद कयो हो त बिरादरी ऐं मोज़िज़ीन वठी तॾो बख़्शराईंदो, जेको अॼु 10 बजे अंसारी फार्म हाउस दरिया खान मरी ते तॾो बख़्शरायो वियो, जंहिंमें गुलाम रसूल मरी ऐं मरी बिरादरी ऐं शहर जा मोज़िज़ीन मौजूद हुआ। हाजी गुलाम मुस्तफ़ा ख़ासकिली, सेठ असगर राजपूत, पीपी सिटी सदर रिज़वान ख़ान साहब, सेठ ताहिरदीन राजपूत, रईस सिकंदर अली वगण, मोहम्मद यूसुफ ख़ासकिली, काउंसलर अली हसन मलिक, काउंसलर अब्दुल जब्बार मलिक ऐं शहर जा ॿिया मोज़िज़ीन शामिल हुआ, जंहिं ते ऑडियो वीडियो जी अंसारी बिरादरी खां तॾो बख़्शरायो। जंहिंखां पोइ गुलाम रसूल मरी सां अॼु खां पोइ को बि इख़्तिलाफ़ नाहे, असां पाण में भाइर थी वियासीं ऐं आख़िर में दुआ ख़ैर घुरी वई।